पाण खे ॿुधायो वियो आहे त त्रिकोणो ए प्राइम बी प्राइम सी प्राइम इमेज आहे या तस्वीर आहे कंहिंजी ए बी सी ट्राइंगल जी। उहो ही जेका ट्राइंगल आहे इन जी इहा तस्वीर कीअं ठही आहे जॾहिं हुनखे असां फेरायो आहे ओरिजिन खां, उहो हिन जॻह खां। हाणे पाण खे इहो मालूम करिणो आहे त पाण हिनखे केतिरो फेरायो आहे, यानी अगरि उहा पाण कुंड मालूम कयूं त केतिरा डिग्री थींदी। अचो त हिनखे सम्झण जी कोशिशि कयूं। सो ही पॉइंट पाण वटि आहे ए। हाणे ए जी इमेज कहिड़ी जॻह ते ठहंदी, उहो हिन जॻह ते, उन खां पोइ बी जी हिन जॻह ते, इन खां पोइ सी जी हिन जॻह ते। हाणे हीअ आहे असां वटि ओरिजिन। हाणे इहो पाण मालूम कीअं कंदासीं, ओरिजिन खां हिकिड़ी लकीर ड्रा कंदासीं ए जी तरफ़, ऐं उन खां पोइ हिकिड़ी ॿी लकीर ठाहींदासीं ए जी इमेज जी तरफ़। ठीकु आहे। सो ए जी इमेज जी तरफ़ हाणे पाण लकीर ठाहियूं था, उहो ही। हाणे पाण ॾिसंदासीं त ही जेके डिग्री वधे थी उहा एंटी क्लॉक वाइज़ वधे थी। इन जो मतिलबु इहो थियो त जेकी डिग्री आहे उहा पॉज़िटिव आहे। सो हे ॿ ऑप्शन त आहिनि ई कोन। उन खां बाद में पाण वटि ऑप्शन आहे त इहा डिग्री केतिरी आहे, यानी कुंड केतिरी आहे, 30 या 60 आहे। सो जेकॾहिं पाण ॾिसंदासीं त पाण खे 60 नज़र ईंदी, छाकाणि त जेकॾहिं पाण 90 डिग्री खे 3 हिसनि में विरायूं त 60 ॿ हिसा हुनजो हूंदी आहे। सो जेकॾहिं हिन मां असां 90 डिग्री ते ठाहियूं ॾिसंदासीं त 2 हिसा इहा थी वेंदी। सो इन जो मतिलबु इहो थियो त 60 डिग्री पंहिंजो ऑप्शन सही आहे या दुरुस्त आहे। अहिड़े तरीक़े सां पाण हिनखे ईअं बि सम्झी सघूं था, जेकॾहिं पाण हिनखे 180 डिग्री में विरायूं, सो 180 डिग्री सिधी लकीर ठाहियूं त टियों हिसो जेको हूंदो आहे 60 डिग्री हूंदी। सो टियों हिसो बि ही लॻी रही आहे, त इन जो मतिलबु इहो थियो त 60 डिग्री पंहिंजो ऑप्शन करेक्ट आहे या दुरुस्त आहे। इन जे करे पाण खे 60 डिग्री ते चूंडणु घुरिजे या चूज़ करणु घुरिजे। इन सिलसिले में पाण अॻिते वधूं था। इन खां पोइ पाण वटि सवाल आहे हिकु क्वाड्रिलेटरल या हिकु चौकुंडो आहे ए प्राइम बी प्राइम सी प्राइम डी प्राइम। उहो इमेज आहे कंहिंजी, कहिड़े क्वाड्रिलेटरल जी, ए बी सी डी जी। हाणे क्वाड्रिलेटरल छाखे चइबो आहे, जंहिंमें 4 पासा हुजनि। सो 4 पासा हिन इमेज में आहिनि। पाण खे ॾिसणो आहे त इहो केतिरो फिरियो आहे। साॻे तरीक़े सां जीअं पाण त्रिकुंडे खे पोइ हिते ॾिठोसीं। सो जेकॾहिं पाण हिन मां सभ खां पहिरियां ही जेको नंढो पॉइंट आहे बी, उनखे ॾिसूं त केतिरो उहो फिरियो आहे। सो ही बी आहे पाण वटि। सो बी खां पाण क्यू जी तरफ़ अचूं, छाकाणि त पाण खे हिते ॿुधाइणो आहे त क्यू जे रेफरेंस सां केतिरो फिरियो आहे। सो ही बी खां आयासीं पाण क्यू जी तरफ़, ऐं पोइ क्यू खां वधियासीं बी जी इमेज जी तरफ़, यानी बी प्राइम जी तरफ़। सो उते जेकॾहिं मां ही लकीर जो कलर चेंज कयां, सो उन खां बाद में ही जेका मां लकीर वठां त मां ख़बर पए थी त हिते 90 डिग्री अचे थी कुंड। सो ॾिसंदासीं त क्लॉक वाइज़ अचे थी। इन जो मतिलबु इहो थियो त पॉज़िटिव त कुंड आहे कोन, बाक़ी नेगेटिव कुंड आहे। सो नेगेटिव केतिरी आहे, नेगेटिव त 90 डिग्री आहे सिधो सौ। सो पाण हिते छा कंदासीं, नेगेटिव 90 डिग्री। अहिड़े तरीक़े सां पाण को ॿियो बि पॉइंट खणी सघूं था, उहो बि ईअं ई बीहंदो। फर्ज़ कयो पाण जेकॾहिं पॉइंट खणूं डी, ठीकु आहे, त डी पाण हितां लकीर ठाहियूं था क्यू जी तरफ़ अचूं था। ठीकु आहे। सो क्यू जी तरफ़ आयासीं हिन जॻह ते। इन खां पोइ हाणे वरी क्यू खां डी जी तरफ़ वेंदासीं त हिते बि असांखे 90 डिग्री नज़र अचे थी, ऐं हिते बि ॾिसंदासीं त असां वटि जेकी डिग्री आहे उहा क्लॉक वाइज़ फिरे थी। इन जो मतिलबु इहो थियो त पंहिंजो ऑप्शन जेको -90 डिग्री आहे उहो करेक्ट आहे, दुरुस्त आहे या सही आहे। उमेद त तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो।